सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिल जी गिरफ़्तारी ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जैकबाबाद, नओं देरो, भिरिया सिटी, टंडो मोहम्मद ख़ान ऐं जाम साहब समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध में आबाद अफ़गानी पनाहगीरनि खे वापसि पंहिंजे ॾेह उमाणे बिलाल काका जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद, नओं देरो, भिरिया सिटी, टंडो मोहम्मद ख़ान ऐं जाम साहब समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। बिलाल काका जे क़ातिलनि जी फ़ौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जैकबाबाद, नओं देरो, भिरिया सिटी, टंडो मोहम्मद ख़ान ऐं जाम साहब समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जैकबाबाद, नओं देरो, भिरिया सिटी ऐं टंडो जान मोहम्मद, जाम साहब समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। रैलियूं कढियूं वेंदियूं आहिनि। धारी आबादकारी ख़िलाफ़ ऐं बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इहा एहतिजाज कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध में आबाद अफ़गानी पनाहगीरनि खे वापसि पंहिंजे ॾे उमाणे वञे ऐं बिलाल काका जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां खे ॿुधायूं पिया नाज़रीन। जैकबाबाद, नओं देरो, भिरिया सिटी ऐं टंडो जान मोहम्मद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि।